अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांजो पंहिंजो होस्ट पीर इरशाद अली शाह हाशमी तव्हांजे पंहिंजे चैनल लाशमी ते तव्हांजे साम्हूं मौजूदु आहे। असांजी सिंधी में इन करे प्रोग्राम कयो अथऊं। अॼु असांजे जद असांजे मुर्शिद असांजे साईं सखी रुकनदीन शाह बादशाह रहमतुल्लाह अलैह जो उर्स मुबारक आहे, उनजी वरसी बि आहे ऐं जेका शाह जी ख़मीस सां मशहूरु आहे। अॼु असीं प्रोग्राम कंदासीं शाह जी ख़मीस ते, तव्हांखे थोरो इंफॉर्मेटिव हर शइ ॿुधाईंदासूं ताकी तव्हांखे थोरी ख़बर पए। साईं अॼु जीअं त सखी रुकनदीन शाह जी जेका वफ़ात पाण पैदा जेके थिया 12 रबियुल अवल 912 हिजरी में पैदा थिया हुआ। मुक़दस वॾी हवेली जेका असांजी वॾी हवेली आहे हिते पैदा थिया हुआ। संदन वाल जो नालो सैयद हबीब शाह हो। संदसि ॾाॾो जेको हूंदो हो उहो जेको उनजी क़बर मुबारक वरी म्यूसिद हाजी ते आहे। अच्छा, उन खां पोइ साईं जी जेका वफ़ात हुई 975 हिजरी 11 रबियुल सानी। छाकाणि इहो तव्हांखे वज़ाहत सां ॿुधायां त सखी रुकनदीन शाह जो मुर्शिद मखतूम साहिब हूंदो, पर रूहानी ॿियो मुर्शिद जेको अज़ीम मुर्शिद गौस पाक हज़रत अब्दुल कादिर जीलानी हूंदो, जंहिंजी इल्म ते पाण हलंदा हुआ, उन्हनि जो ई पैगाम ॾींदा हुआ, उन्हनि जो ई सिस्टम आहे। इन करे जेको पाण दुआ घुरियूं त मुंहिंजी वफ़ात 11 रबियुल सानी ते थिए। अल्हम्दुलिल्लाह साईं जी वफ़ात जेका ईअं न चइजे वफ़ात जेका थी सा 11 रबियुल सानी 975 हिजरी में थी। अॼु साईं जी 469 उर्स आहे, यानी पौणा 500 साल साईं खे वफ़ात कंदे थी विया आहिनि। त उन खां पोइ इहो थियो त मुरीदनि जेको इहो सिस्टम रखियो त बाबा 11 तारीख़ूं ताकी उन वक़्तु पहिरीं जेको वरसी थी त उन में चयूं जेको पहिरियों जुमो ईंदो उन ते वरसी कंदासूं। त पोइ जॾहिं बि रबियुल सानी जो पहिरियों जुमो ईंदो आहे त पोइ शाह जी ख़मीस जो निकाह थींदो आहे। शाह जी ख़मीस सां गॾोगॾु हिन में जेको सो साईं सखी रुकनदीन शाह जी वरसी बि हूंदी आहे त उनजी शाह जी ख़मीस बि असां ख़मीस ॾींहुं महिल बि उन में जेके मुरीद काफ़ी ईंदा आहिनि, पर ज़्यादातर मुरीद कराची जा मेमण ईंदा आहिनि जेके साईं उमर शाह जा मुरीद आहिनि। साईं उमर शाह साईं हज़रत साईं मोहम्मद ज़मा शाह मुंहिंजे बाबा उनजो नानो हो ऐं मुंहिंजी ॾाॾी जेका अजीजी नूर बीबी उन जा ई मुरीद आहिनि। पोइ इन करे अॼु बि हवेलियूं कहिड़ी बि हालत में थियनि, असांजूं पाण में कहिड़ा बि इख़्तिलाफ़ हुजनि, पर हू चवनि था असांखे टुकुर में वॾी हवेली में मिलंदो, सखी रुकनदीन शाह जी जॻह ते मिलंदो, उते असीं वेंदासीं। इन करे सभु उते ईंदा आहिनि। ऐं उन खां पोइ जेको सो सखी रुकनदीन शाह जेको उन सुफ़ो आहे जेको असां अॼु मौजूदु आहे उन तक़दुस सां गॾु जंहिंमें पाण पैदा थिया हुआ, जंहिंमें पाण ज़िंदगी गुज़ारियूं, उतां दरवाज़ो हूंदो मस्जिद रबीअ में। मस्जिद रबी जेका संदन ख़ानका हूंदी हुई। त अचो पहिरीं तव्हांखे मस्जिद रबी जो फ़ोटो ॾेखारियो। जी जनाब, ॾिठो त इहा मुक़दस हवेलीअ सां गॾोगॾु मुक़दस मस्जिद रबी जेका पीरज़ादा मस्जिद आहे मशहूरु आहे, इहा सखी रुकनदीन शाह जी ख़ानका आहे। पाण हिते मुर्शिद गौस पाक जा किताब फुतुहुल ग़ैब जे 79 मक़ालनि ते तबलीग कंदा हुआ। ऐं छा तबलीग हूंदी सुभान अल्लाह। ऐं उन खां पोइ मक़ालो नंबर 2 जेको इंसान ऐं रब करीम जी मिलाप जो हिकिड़ो नालो आहे, उन ते पाण ज़्यादा तबलीग कंदा हुआ। पाण हमेशह फरमाईंदा हुआ, छाकाणि आउं सखी रुकनदीन शाह ते तमामु घणो कमु पियो करां, हुन जेके फ़रमान आहिनि आउं उनखे कंप्यूटराइज़ कराए सही करे रखां पियो। मूंखे वॾो शौक़ु आहे, जुनून आहे त इन शयुनि खे आउं अॻियां करियां। त तव्हांखे अॼु आउं कुझु हुनजा मक़ाला जा मतिलबु हुनजा जेके कौल ॿुधायां थो, यकीननि तव्हांखे पसंदि ईंदा। त हुन पहिरियों आहे जेको काफ़ी आहिनि, पर फ़िलहाल 5 ते पेश कयूं था। पहिरियों आहे जंहिंमें साईं फरमाए थो त मुंहिंजे औलाद में जंहिं ते ज़ुमेवारी ईंदी उनखे औलाद रिज़्क़ में आज़मायो वेंदो। सुभान अल्लाह फरमाइनि था त जेको मुंहिंजो औलाद जंहिं ते ज़ुमेवारी ॾींदी, और ज़ुमेवारी कहिड़ी आहे उन मफ़हूम गहिरो आहे, रूहानी ज़ुमेवारी ॿी का ज़ुमेवारी, पर उनखे औलाद रिज़्क़ में आज़मायो वेंदो। उन ते औलाद ते फ़र्ज़ु आहे त सब्रु करे दुनिया जो सवाल ई न थिए। सुभान अल्लाह हुकुम आहे त तव्हीं दुनिया जो सवाल ई न थियो। इहो फ़रमान पाण 2 मुहर्रम हराम 951 हिजरे में जारी कयो। अचो ई ॾिसूं फ़रमान। जी जनाब, ॾिठो तव्हां। उन खां पोइ ॿियो फ़रमान जेको जारी कयो अथनि त मूंखे दरबार नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां नुस्ख़ो मिलियो त फ़क़ीरी लिबास तन कर, नेमतुनि ते आजिज़ी कर, धरती आसमान चरंद परंद ऐं रब जी मख़लूक जा हक़ अदा कर त तुंहिंजी दुआ क़बूल थिए। सुभान अल्लाह मतिलबु हुकूकुल इबाद चरंद परंद असां मतिलबु पाण संदन हुकुम आहे त उन ते रहम करियो, आजिज़ी सां हलो, ज़ुल्म न करियो। त इहो जेको फ़रमान जारी कयो अथनि 6 ज़ुल्हज 968 हिजरी। अचो तव्हांखे ॾेखारियो।
जी जनाब। उन खां पोइ पाण टियों फरमान आहे त धणीअ दर ॿाॾाह आहे त हिकदमि बि मुंहिंजो ज़िक्र करीम खां गाफ़िल न थिए। सुभान अल्लाह। चए थो हिकिड़ो दम मुंहिंजो उहो बि ज़िक्र करीम रब करीम खां गाफ़िल न हुजे। इहो फरमान 6 रमज़ान 933 हिजरे में फरमायो अथनि। अचो ई ॾिसूं। जी जनाब। चोथों फरमान फरमायो अथनि त मस्जिद रबिय में पेश इमामत मुंहिंजे औलाद मां हिकु निशानी आहे। मतिलबु जेको मस्जिद रबिय में पेश इमामत कंदो उहो मुंहिंजे औलाद जी हिकिड़ी निशानी आहे। मस्जिद रबिय जे महराब फरमाइनि था मस्जिद रबिय महराब मूंखे काबे करीम जो दीदार कराईंदो हो। सुभान अल्लाह। इहो जेको 5 रजबुल मुरजब 948 हिजरे में। अचो ई ॾिसूं। पंजूं फरमान हिन दुनिया में मुंहिंजूं अखियूं बेख्वाब आहिनि। हिन दुनिया में मुंहिंजूं अखियूं बेख्वाब आहिनि। मुंहिंजो सुम्हणु जलावतन आहे। हिकु हिकु लम्हो रब करीम खे राज़ी करण में थो लॻे। सुभान अल्लाह। हीउ फरमान जेको 9 शोबान मुअज़्ज़म 961 हिजरे में फरमायो अथनि। अचो ई ॾिसूं। जी जनाब। ॾिठो अथव त उन खां पोइ जेका शाह जी ख़मीस जेका थींदी आहे, मूं साईं जो तारीफ़ी प्रोग्राम हिकिड़ो दफ़ो दस्तावेज़ प्रोग्राम करे चुको आहियां त शाह जी ख़मीस जेका सा वरी सुनत रुकनी सॾिबो आहे इनखे। इन में छा थींदो आहे दखीअ में धोरो ॼमाए चवंदा बाविज़ू करे को बि माण्हू इहा मुराद करे पंहिंजे वसार भले पा खीर जो उहो घर में ॼमाए विज़ूअ सां पाकाई सां उहो उते न्याज़ करे त जा रिज़्क में हुनखे बरकत पवंदी। त इन हवाले सां इहो सिलसिलो दखीअ में जेको दही आहे ॼमाए उहे कराची जा मुरीद बि कंदा पर मटिया जा काफ़ी माण्हू कंदा आहिनि। इहा वरी सुनत रुकनी आहे। इन जो तालुक़ु वरी साईं जेको मुरीद हूंदो सकरदीन दर्स उन हवाले सां। छाकाणि त उहो जॾहिं उमरकोट में हूंदो हो त उतां जेको सो ककर ते चढ़ी उते जेको सो खीर खणी ईंदो। उन में साईं वटि हूंदी दखी हिकिड़ी। दखीअ में खीर ॼमाईंदो। पोइ सभिनी खे चवंदा हुआ एतिरी दखीअ में बरकत पवंदी हुई सभु जमायत मस्जिद जी खाईंदी तॾहिं बि उन में का फ़र्क़ु कोन पवंदो। त इहो जेको सुनत रुकनी आहे त साईं जा काफ़ी मुरीद हुआ। त तव्हांखे थोरो सकरदीन दर्स जो बि हवालो तव्हांखे थोरो ॿुधायां त सकरदीन दर्स अलाह जो वली हो। हुन 40 मशाइखनि वटि माना पंहिंजो क़याम कयो मुरीद थिया पर पोइ बि हुनखे हुकुम थियो ख़्वाब में वञी मटियारी वञि। पोइ पहिरें पंधु हली 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 मटियारी पहुतो। रूहानी तौर ते ख़बर हुई त साईं सखी रुकन शाह जी ख़ानगाह किथे आहे पर ज़बानी तौर ते पुछी करे उते पहुता त उहो सुम्हण जो वक़्तु सखी रुकंदीन शाह जिन तबलीग पे फरमाए पाण वेरा सखी रुकन खे ख़बर पइजी वई। पाण ॿुधायूं न्याज़ व्याज़ कयूं। उनखां पोइ फरमायूं त साईं आउं तव्हांजो मुरीद थियणु आहे। त सखी रुकन शाह फरमाइनि त पहिरीं चालीहो कढो थोरो चिलो कढो। पाण फरमायूं त जेको सो खजी हिकिड़ी खजीअ ते मूं सॼो चालीहो कटियो आहे। त सखी रुकन फरमाइनि त अगरि खजीअ ते दरवेशी मिले अलाह जी मंज़िल मिले त मटाए सभु माण्हू थी वञनि। वरी जॾहिं ॿियो चालीहो कयूं त उहो खबड़ जे पन खाई उहो कयूं। वरी उहो जॾहिं ॿियो चालीहो थियो त सखी रुकन फरमाइनि त अगरि खबड़ जे पन ते दरवेशी मिले त मटाए जा सभु उठ दरवेश थी वञनि। आख़िर टियों चिलो कढूं जेको बग़ैर खाए पंहिंजे इस्तग़रा में मुस्तग़रक थी इलाही में मोहबत में पाण उहो चिलो कयूं। उहो चिलो संदन क़बूल रब करीम दरबार पियो। सखी रुकन जतो हाणे मंज़िल ते पहुची वियूं। पोइ काफ़ी वक़्त हिते रहिया पर पोइ पाण उते चऊं त हाणे तव्हां वञो हिते न तव्हां पंहिंजी मंज़िल कटियो जिते तव्हांजो उते तबलीग वञी करियो। चवंदा सकरदीन दर्स जॾहिं उतां रवानो थियो त झंगल मां रंगींदो वञी उमरकोट उते पहुतो ऐं जेको उते पहुची जेको हिकिड़ी मंज़िल ॾांहुं रवाना थी विया ॾाढो कोशिशि करे उते जॾहिं उञची लॻी त उमरकोट जे वेझो उते तलाउ मां पाणी पीतऊं। हिकिड़ो तलाउ उन पाणी पीतऊं। चवंदा उन तलाउ जो नालो हो लांबी उन तलाउ जो नालो उते पाणी पीतऊं। जॾहिं उते पाणी पीतऊं त ॾिठो त हिकिड़ी पाकीज़ा परदेदार हिकु औरत आहे जेका पाणी सफ़ाई सां भरे पई। पाण संदुनि खे वणी दिलि ॻाल्हि वणी सफ़ाई हुई वणी पाकीज़गी वणी त चयूं उन पुठियां लॻा त उहो जेका राणी सोढी हुई उहा उन वक़्त जे जेको बादशाह हो राणू मिलबंद सिंह जेको हिन वक़्त जो मौजूदु ठाकुर जेके आहिनि चंद्र सिंह वारा उनजो जद हो। उन जे पुठियां हलियो। पोइ शादीअ जो किसो तमामु वॾो आहे ऐं जेको तव्हांखे असीं नथा ॿुधाए सघूं किताब में लिखियलु अथव 940 सुफ़ो रहनुमा किताबु आहे। उन सॼो शादीअ जो किसो आहे कीअं शादी थी। पोइ चवनि था सकरदीन दर्स खे जेको सो 5 पुट मिलिया 5 पुट हुआ। उन में पहिरियों पुटु जेको हुउसि बाईद दर्स
जंहिं लाइ मशहूरु आहे त बाइज़ जो औलाद कहिड़ी बि कूड़ी ॻाल्हि कंदो त सच थी वेंदो, जंहिंखे इन करे संदनि खे धणी पसा छॾींदा हुआ। बाइज़ जो औलाद जेके कूड़ ॻाल्हि कंदा सच थी वेंदी। ॿियो पुटु हो आदम दर्स, जेके झेड़े जा मोर हूंदा हुआ। अॼु बि आदमाणी मखदूम ॼाम वरिया नाले सां मशहूरु आहिनि, जेके कुनरी शहर में ॻोठु शौकत दर्स में मौजूदु आहिनि। टियों पुटु जेको संदनि हूंदो झमरदीन दर्स, जेको मैद दर्स, जेके सकरदीन जा रूहानी वारस हुआ। असुल में रूहानियत जेका झमरदीन दर्स उर्फ़ मैद दर्स खे अची वई। हिन जो औलाद कुनरी शहर जे मैद दर्स ॻोठु तहलका सेनोई में विकिरो तहलका मिठे में रहे थो। उन खां पोइ चोथों पुटु जेको साईं जो हो त सरहादीन, जंहिंखे पग मिली, जेका सरहदीन जी पग मिली, सकरदीन जी, उहा सरहादीन खे पग मिली। हिन औलाद अॼु बि नेक ऐं बुरदबार आहे। हिन जो पागारो मोहम्मद हाशिम दर्स हो, जेको वफ़ात कयो, हाणे उनजो पुटु वरी पागारो आहे। पंजो पुटु आजो दर्स, जेको अंदर खां थोरो ज़ालिम हूंदो, दिलि में रहम न हूंदो। हिकु दफ़े सकरदीन दर्स जे कासा दुआ पे पढ़ियो, इबादत मशगूल हो, त बकरी जे बचे जो आवाज़ु ॿुधई त पाण ॿाहिरि निकिरी ॾिठूं त जेको सो आजो जेको सो बकरीअ जे बचे जो कनु वेठो कपे। पाण तमामु नाराज़ थिया ऐं पाण पारां तनो इजा वञनि विझा, जेको अजे खे ओॾो खोड़ींदो गोॾो, जीअं साईं फरमायो उते वफ़ात करे वियो। ऐं उन खां पोइ हुनजो जेको सो को बि औलाद कोन थियो। सकरदीन दर्स 72 सालनि जी उमिरि में वफ़ात करे हुई। पाण 27 रबीउल सानी 981 जॾहिं वफ़ात कयूं। संदन क़बर साजना में आहे। जॾहिं मूं तहक़ीक़ कई रहनुमा किताब ते, आउं संदि क़बर ते वियुसि, जे संदसि क़बर, संदसि राणी जी क़बर, संदसि 3 पुटनि जी क़बर। अचो तव्हांखे क़बर फोटो ॾेखारियो। जी जनाब, ॾिठो तव्हां त हाणे छा त अॼु बि इहा रस्म थिए थी त अचो त तव्हांखे सखीरो कंदी शाह जी ख़मीस जा कुझु क्लिप्स ॾेखारियो। हीअ फोटो ॾिसो। مولاي صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. مولاي صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. ॾिठो तव्हां। उन खां पोइ जॾहिं मुरीद सभु ईंदा आहिनि त वाई थींदी आहे हिकिड़ी, अल्लाहू अल्लाहू। अचो इहा बि तव्हांखे ॾेखारियो। जी जनाब, ॾिठो तव्हां त उन खां पोइ अॼु बि चवनि था त अॻे ज़माने में जेके बि मटिया जा सादात हुआ, सखी रुकन शाह जा मुरीद आहिनि, आकाफ़ी जेके ईंदा हुआ, पर हाणे छा आहे त उहो सिस्टम हाणे ख़तमु थी वियो आहे। माण्हू सम्झंदा हाणे छा को ॾंड ॾियणो आहे, असांजो ग़ुलाम वेठो आहे, उन खां पैसा लिखायूं था, बसि असां पेर पूरो ॾियूं। सम्झो दुनिया बि असां इलाही असां पेर था भरियूं, पर इहो ग़लति आहे। हीअ जेका हाज़िरी आहे सखी रुकंदीन शाह सां रूहानी हाज़िरी आहे। तई साईं अलाए छा हुन मनसब ते आहे, छा बि जो हू पागारो आहे सखी रुकंदी शाह जो, हुनजी अलाह सां इज़त कई आहे, हुनजी असां सभिनि ते इन हवाले सां इज़त करणु लाज़िम आहे। हू सखी रुकंदी शाह जो पागारो आहे, सखी हाशिम शाह जो पागारो, ॿ पगूं हुन ते आहिनि।
24 पगदार लिखिबो आहे, हूअं 12 पगदार सखी हाशिम शाह जो, 12 पग सखी रुकन शाह जो। त उन जो पेर ज़ाती कोन्हे जो तव्हां 2000 4000 रुपया पुट था मोकिलियो, पंहिंजे कंहिं माण्हू खे था मोकिलियो घोर लिखाइजो, घोर कान्हे इहा, हाज़िरी तव्हांखे सखी रुकन शाह जी भरणी पवंदी। ऐं वरी पंहिंजे हाशमी ख़ानदान खे वारस कंदुसि त ख़ुदा जे वास्ते इख़्तिलाफ़ पंहिंजी जॻह ते आहिनि, रूहानी क़दरनि खे अहमियत ॾियो। हाशमी जमायत पा ठहे, फलाणी जमायत, तंहिंमें आहे केरु? यूनुस चांहि हाशमी जमायत में केरु आहे? हाशमी जमायत मुरीदनि खे हथु करियो, इल्म वारनि माण्हुनि खे हथु करियो, सुठनि माण्हुनि खे हथु करियो, पंहिंजे सखी रुकन शाह जी इज़मत अज़मत जी ॻाल्हि करियो, अचो निकिरो उन्हनि ॻाल्हियुनि मां, सभु छॾियो उन्हनि ॻाल्हियुनि खे। असुल जेका अज़मत आहे पंहिंजी सुञाणप आहे, सियासत पंहिंजी सुञाणप कान्हे, पंहिंजी इहा समाज दादागिरी मार, इहा पंहिंजी सुञाणप, पंहिंजी सुञाणप सखी रुकन शाह जी रूहानियत आहे। त अॼु जे लाइ एतिरो ई, काफ़ी ॻाल्हायोसीं, वरी सुभाणे ॿियो प्रोग्राम खणी ईंदासीं, तेसिताईं असांजी इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़, पाकिस्तान ज़िंदाबाद।